रुंडा तो वारी छोकरी जो मसलो खून कराईंदो इन करे मां चाहियां थो त इन मसइले खे जल्द खां जल्द हल कयो वञे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए कि तूं पंहिंजी छोकिरी जो निकाह कंहिंसां कराइणु चाहींदी। रूंडा कंहिं अहिड़े माण्हूअ जो नालो खण जेको निकाह ई न करे सघे। छा पियो सोची रुंडा? मां तोसां आहियां। बाबा मूं वारी न्याणी सिक्को खे काफ़ी वक़्त खां पसंदि थी करे ऐं उन सां निकाह करण जो असांखे खोड़ दफ़ा चयो अथई। हाणे चवे थी त जेकॾहिं मुंहिंजो निकाह सिक्कोअ सां न थियो त पोइ ईअं सम्झो त मां खूह में टपो ॾेई आपघात करे छॾींदसि। बाक़ी ॿिए कंहिंसां बि निकाह न कंदसि, न थींदो। रुंडा पोइ कराए सिकू सां निकाह लाहे न्याणी जो ॿार घर में छो विहारियो वेठो आहीं? बाबा दिलावर खान अर्ज़ी आहे त मां घणा ॾींहं मां पंहिंजी न्याणी जो ॿार पंहिंजनि कुलनि तां लाहे छॾिया, पर वाइदो कोई सावल मोड़ मारा इन रीट जो यको इन जे सियाणी ॾाढ मुर्जे खे केरु मोह ॾिए। सांवल वारनि खे मारो कींदुसि। तूं वञी सिकू सां मिल ऐं निकाह जी तारीख़ रख। बाक़ी सांवल वारनि खे मां पाण ई थो ॾिसां। हे सर असांजी 5 लखनि जो छा थींदो जेके हिन रूंडे असां खां वरिता आहिनि? उहा त तूं पंहिंजी भेण जी मदद कई आहे। तूं पंहिंजी न्याणी जो ॾाज वठंदी ऐं 5 लख जी तो में सहब बि आहे। एतिरो तूं बर्दाश्त करे सघीं थो। वञ रुंडा, 2 ॾींहंनि जे अंदरि तुंहिंजी छोकिरी जो निकाह सिकू सां थियणु घुरिजे। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। बस सम्झो निकाह थी वियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।